नाज़रीन, मॉडल कोर्ट नौशरफ फिरोज जी अदालत PPMPA शहनाज अंसारी कत्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी। जी मोहम्मद आदिल अब्बासी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कंदा। जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त PPMPA शहनाज अंसारी कत्ल केस जो फ़ैसिलो मॉडल कोर्ट नौशरफ फिरोज ॿुधाए छॾियो आहे, जंहिं ते फातिमा अंसारी जूं दाहूं मूंसां इंसाफ़ न आहे थियो। मॉडल कोर्ट नौशरफ फिरोज जी अदालत पारां MPA शहनाज अंसारी कत्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदार वकार खोखर खे ॾोह साबित थियण ते उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ॾोह साबित न थियण ते हाजी मोहम्मद सिद्दीक़ खोखर, अख्तर हुसैन खोखर ऐं औरत सलमा खोखर के केस मां बरी करे छॾियो। नौशरफ फिरोज में PPMPA शहनाज अंसारी खे 2.5 साल अॻु दरिया खान मरी भरिसां ॻोठु मुराद खोखर में जवाबदार वकार खोखर गोलियूं हणी क़तलु कयो, जंहिंजो केस दरिया खान मरी थाणे ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो। जी।